اگست اساں گاندھی شہر کے پرائمری اسکولن استادن ہائی اسکول کے شاگردن استادن کشمیر کی یکجہتی کے لائے گڏجی وڈے پیمانے تے ریلی کਢी پریس کلب پہنچاयो سب तव्हां जे साम्हूं आहे कश्मीर में जेको मुसलमाननि सां हिंदुस्तान ज़ुल्म करण रहियो आहे असां उनजी शदीद मज़म्मत कयूं था ऐं असां इंडिया जे हुकुमराननि खे ॿुधाइण चाहियूं था त पूरी दुनिया जा मुसलमान गॾु आहिनि ऐं हू कॾहिं बि शिकस्त क़बूल कोन कंदा शिकस्त तुंहिंजो मुक़दर बणबी हिंदुस्तान तूं सम्झी वञ मुसलमान जेसि ताईं ज़िंदा आहे तेसि ताईं अल्लाह अकबर जो नारो लॻंदो रहंदो तुंहिंजो क़ब्रिस्तान ठहंदो रहंदो इंशाअल्लाह ताला कश्मीर फतह थींदो ऐं इहो तुंहिंजे ई दौर में इंशाअल्लाह ताला तोखां खसे वठंदासीं मोदी यादि रखजां असीं मुसलमान सभु हिकु आहियूं सॼी दुनिया जा मुसलमान गॾु आहिनि ऐं तूं पाण खे इंसानियत जो भरम रख कश्मीरियत ते ज़ुल्म बंद कर रैली कढी शौब यकजहती कश्मीर के सिलसिले में जेके मुख्तलिफ बाज़ारनि मां थी हुई प्रेस क्लब ते इख़्तिताम पज़ीर थी असां कश्मीर के लाए दुआ घुरीसीं त कश्मीर के मुसलमाननि खे आज़ादी नसीब थिए ऐं पाकिस्तानी फौज के फतह नसीब थिए त मुसलमान हिकु आहिनि हिकु मुठ वांगुरु ॿधल आहिनि बदी में आहिनि इत्तिफ़ाक़ में आहिनि कश्मीर बनेगा पाकिस्तान ये मुसलमानों की दिली ख्वाहिश है और ये पूरी होगी इसी सिलसिले में आज बहुत बड़ा हमने जलूस रैली की शक्ल में शहर में निकाला बैनर और पोस्टर छपवाकर शहरियों ने भी उसमें भरपूर शिरकत की और हमारा साथ दिया और हम कश्मीरियों के लिए दुआ गए हैं अल्लाह ताला उनको आज़ादी नसीब फरमाए।